सयूं रिपोर्ट हाजी खान हीसबाणी। सयूं भरसां समी शहर जे मोज़िज़ शख्सियत सिराई मुमताज़ अली सियाल जी ओताक ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल चोर चोरी करे काहे विया। मालिकनि खे बर वक्त ख़बर पवण ते सयूं पुलिस खे इतला ॾिनो वियो। सयूं पुलिस चौकी इंचार्ज सोहराब शर वक़्तायती कार्रवाई करे नाकाबंदी करे समी खां देहात वेंदड़ लिंक रोड ते चोरनि पुलिस आमो साम्हूं फायरिंग, 2 ॼणा गिरफ़्तार। उन सिलसिले में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सयूं पुलिस चौकी इंचार्ज सोहराब शर ॿुधायो त समी शहर जे मोज़िज़ शख्सियत सिराई मुमताज़ अली सियाल जे ओताक ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल चोर काहे विया। बर वक्त इतला मिलण ते नाकाबंदी करे समी खां देहात वेंदड़ लिंक रोड ते चोरनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग बाद 2 ॼणनि सदर अली वल्द मोहम्मद सादिक मतो ऐं मेहराब वल्द मोहम्मद सिद्दीक मतो खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु जवाबदार भॼी वञण में कामयाब थी वियो ऐं चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती आहे। जॾहिं त मुमताज़ अली सियाल जी फरियाद ते सोभोदेरो थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे।